नवदेरो में आदमशुमारी ड्यूटी कंदड़ उस्तादनि असिस्टेंट कमिश्नर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उस्तादनि जो चवणु आहे त ऐसी आदमशुमारी लाइ आयल पेट्रोल जा पैसा न पियो ॾिए। अॻवाननि सां बदकलामी कई वई। उस्तादनि जे एहतिजाज बाबति वधीक तफ़सील नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट में। सिंध में एक तरफ़ उस्तादनि मथां घोसड़ो जो लेबल लगाए तज़लील कई वेंदी आहे त ॿिए तरफ़ हुकुमरान या कामोराशाही पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर उस्तादनि खे स्कूलनि मां दर्स तदरीस वारे कम खां रोके मुख़्तलिफ़ सर्वे आदमशुमारी पोलियो मुहिम इलेक्शन में उन्हनि जूं ड्यूटियूं लगायूं वेंदियूं आहिनि, जंहिंजी ट्रेनिंग ॾियण बैदि खेनि अलॻि मुआवज़ो बि ॾिनो वेंदो आहे। ताज़ो आदमशुमारी कराइण लाइ तालीम खाते जे उस्तादनि खां ख़िदमतूं वरितियूं वयूं, जंहिं लाइ उन्हनि खे धार मुआवज़ो बि तय कयो वियो। रतोदेरो तालके में आदमशुमारी जी ड्यूटी कंदड़ उस्तादनि खे फ्यूल जी मद में सरकार जी जारी कयल रक़म असिस्टेंट कमिश्नर पारां उस्तादनि खे न ॾियण ऐं मसइलो खणी वियल उस्तादनि सां बदकलामी करण वारे अमल ख़िलाफ़ नवदुर में उस्तादनि पारां असिस्टेंट कमिश्नर रतोदेरो घोस बख़्श जतोईअ ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी। उस्तादनि हथनि में प्ले कार्ड खणी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां मार्च कंदा प्रेस क्लब पहुची एसी रतोदेरो ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। एहतिजाज में शामिल उस्तादनि एजाज सियाल, नज़ाकत कलोड़ो, खलील मंगणे जो, सलीम बुरड़ो, इमरान पहोड़ ऐं ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कमिश्नर साहब लफ़्ज़ चया आहिनि त मां वटि रक़म कोन्हे, जंहिंखे वणेव तंहिंखे वञी दाह ॾियो, जेको वणेव सो वञी कयो। निहायत तेज़ ऐं तुर्श हे ऑफिशियल वे जो लहजो रवैयो कोन्हे को। असिस्टेंट कमिश्नर साहब तुंहिंजे साम्हूं उस्ताद बीठा आहिनि, तूं पंहिंजो प्रोसीजर ॻाल्हाए, जेकॾहिं तो वटि पेमेंट कोन्हे का त उहा पेमेंट वठण जे लाइ ज़िम्मेवार तूं आहे। जेको इदारो तोखे पेमेंट नथो ॾिए उन सां लिख पढ़ तूं कर, उस्ताद खे हिन तरह सां तूं बेइज़त न कर। असांजो जेको आहे असल में जेके फ्यूल जा पैसा अलॻि सां आया आहिनि, जेको असांजो रिम्यूनेशन मिलंदो उहो अलॻि आहे, उहो इन जो कोई ताल्लुक कोई कोन्हे को। टीएडीए जेको आहे एसी साहब उहो त टीएडीए तव्हांजो रिम्यूनेशन में शामिल आहे। जेकॾहिं इन टीएडीए शामिल आहे त ॿियनि तालुकनि में छो थो ॾिनो वञे जेको फ्यूल जो पैसो? उहो फ्यूल जो पैसो जॾहिं अलॻि आयो आहे त उहो अलॻि असांखे ॾिनो वञे न। उन में त इहो कोई जवाब कोन्हे को। टीएडीए जेको शामिल त कोई कोन्हे को। टीएडीए जेको हुयो तव्हांखे जेको आहे उहो ॼणो गवर्नमेंट ट्रांसपोर्ट जे मद में ॾिनो, उहो असांखे तव्हां अदा कयो। एसी साहब जेका असां उस्तादनि जी नुमाइंदनि जी तज़लील कई आहे, सरेआम उन्हनि खां माफ़ी वठे ऐं फ्यूल जा पैसा हिकदमि रिलीज़ करे पूरी सिंध में निॾा विया आहिनि। हिन इहो सुवालु एसी साहब खां इहो आहे असांजो मीडिया जे थ्रू त जॾहिं सॼी सिंध सुज़ुकियूं का बि कन्वेंस वारी न कई आहे तो तालके रते दर में सुज़ुकियूं लूलियूं लंगड़ियूं छो कयूं? कंहिंखां पुछो? जॾहिं असां पहिरें ॾींहुं एहतिजाज कयो आहे त पंहिंजो जेको ग्रुप ठाहियो उनखे ओनली एडमिन करे छॾींदा। कंहिं बि उस्ताद जो आवाज़ु असांजे कन ते दॿाइण जी कोशिशि असांखे फ़ोनियूं करे दॿाइण त मां ख़ामोश थींदो। उस्ताद हिकु पैगम्बरी पेशो आहे। पैगम्बरी पेशे सां एसी रतोदेरो नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमालु करे सर कंध शर्म वटां झुकायो आहे। एहतिजाज कंदड़ उस्तादनि जो मुतालबो हो त एसी रतोदेरो कयल बदकलामीअ जी उस्तादनि खां सरेआम माफ़ी वठे ऐं आदमशुमारी जी ड्यूटी कंदड़ उस्तादनि खे फ्यूल जी मद में सरकार पारां जारी कयल रक़म फौरी तौर अदा कई वञे। जॾहिं त इल्ज़ाम हेठायल असिस्टेंट कमिश्नर घोसबख़्श जतोई राब्तो करण ते ॿुधायो त कंहिं बि उस्ताद सां बदकलामी नाहे कई। उस्ताद मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। उस्तादनि खे पंहिंजो मुआवज़ो बैंक अकाउंट ज़रिए मोकिले छॾियो आहे। उस्ताद वधीक फंड घुरी रहिया आहिनि जेके मूं वटि न आहिनि। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवदेरो।